अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ खैरपुर का खबर ॾिनाऊं त खैरपुर में 23 मार्च यौम पाकिस्तान ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। इन मौक़े ते अंजुमन ताजरान खैरपुर पारां हिकु तक़रीब मक़ामी हाल में थी गुज़री। मुख्य तक़रीब में मेहमान ख़ास डिप्टी कमिश्नर मोहम्मद नईम सिंधु, अंजुमन ताजराने जे सरपरस्त आला लाला फुरकान, वाइस चेयरमैन मोहम्मद उमर डारे जो सदर आशिक हुसैन अब्बासी ऐं ॿियनि मौज़िज़ माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त क़ौमी तराने खां पोइ पाकिस्तान जो झंडो फहिराए इब्तिदा कयो वियो। तक़रीब में स्टेट कमिश्नर तालीम, सिहत, पुलिस खातनि जे आला अफसरान सां गॾु सरकारी, गैर सरकारी NGO, स्कूलनि जे शागिर्दनि, मौज़िज़ शहर ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अघ में शिरकत कई। खैरपुर मोहम्मद नईम सिंधु ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 1940 में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना सां गॾु समूरनि अॻवाननि गॾियल तौर क़रारदाद पाकिस्तान पेश कई ऐं 7 सालनि जी सख़्त महिनत ऐं जदोजहद खां पोइ हिकु आज़ाद रियासत पाकिस्तान हासिल कंदे मुसलमान ऐं अक़लियतुनि खे आज़ादी ॾियारी। अॼु तहजीद उहद जो ॾींहुं आहे, मुल्क सां वफ़ा जो ॾींहुं आहे। असांखे क़ौमी सोच खे वधीक मज़बूत करण जी ज़रूरत आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।